पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदासीं वगण खां। वगण भरिसां ॻोठ घटड़ जे रवासिन नवीद अली ऐं अली अकबर बुढ़ो अवामी प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त मुंहिंजी ओताक जा कुछ ॾींहं अॻु चोर सोलर प्लेट ऐं बैटरी चोराए फरार थी विया हुआ, जंहिंखां पोइ असां खोजी कुतनि जी मदद सां चोरनि ताईं पहुतासीं ऐं निशानदेही करे कंबर शहर जे सदर थाणे ते संदन खिलाफ़ चोरी जी NC पिण दाख़िल कराई हुई, पर सदर थाणे जो SHO ऐं पुलिस चोरनि सां ॿिट बणियल जो एतिरा ॾींहं गुज़री वञण बावजूद भी हू चोरनि खे गिरफ़्तार न करे सघिया ऐं चोर भी असांजे ॻोठ में सरेआम घुमी रहिया आहिनि। हुननि DIG लारकाणो ऐं SSP कंबर शहजाद कोट खां मुतालबो कयो आहे त असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं सदर थाणे जे पुलिस खे सख़्ती सां हिदायत कई वञे त जीअं मुलिस चोरनि खे गिरफ़्तार कयो वञे। जीअं मां सदर थाणे ते इतलाह ॾिनो त मुंहिंजी चोरी थी वई आहे, मुंहिंजी पुलिस उन्हनि खे ॿधे कोन थी चोरनि खे। पोइ मां SP साहब वियुसि उतो नोट आहे दरख़्वास्त खणी थाणे ते वयुमि त मुंहिंजा चोर हे ॿधो। उन जे हिसाब सां अॼु ॾींहं ताईं को बि कारवाई नथी करे पुलिस, अञा रहंदो असांखे धमकियूं ॾिए थी कूड़नि केसनि में तव्हांखे मां अंदरि कंदुसि। मां चयो असां बेगुनाह रुकी जेको आहे चोरी थी आहे असां सां इंसाफ़ कयो। असां DIG साहब IG साहब सिंधु खे सभु खे अपील था कयूं बाला ऑफिसरनि खे त असां सां इंसाफ़ कयो। चोरी असांखे मिले ई कोन थी, असांखे इंसाफ़ मिले।